बाड्रा भरिसां ॻोठ वॾी वहणी जे एलिमेंट्री स्कूल में वालदेन ऐं उस्तादनि जी मीटिंग रखी वई, जंहिंमें स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जे वालदेन वॾे अंग में शिरकत कई। स्कूल में मौजूदु उस्तादनि ऐं SMC चेयरमैन ग़ुलाम असगर राजपर वालदेन खे भलीकार कई। ॼण त मीटिंग जो मक़सदु तालीम जी बहितरी ऐं बहबूदी जे मक़सद सां सभु गॾु थिया। मीटिंग दौरान वालदेन पारां स्कूल में मिलंदड़ तालीम खे साराहियो वियो ऐं ॿारनि जी गैर हाज़िरी खे वधि खां वधि हाज़िर बणाइण जो पिणु यकीन ॾियारियो वियो। वालदेन वधीक चयो त एलिमेंट्री स्कूल वॾी वहणी जी बिल्डिंग असांजे इलाइक़े जे माण्हुनि लाइ कंहिं नेमत खां घटि न आहे, पर स्कूल में उस्तादनि जो तादादु तमामु घटि आहे, जंहिं करे ॿारनि तोड़े स्कूल में पढ़ाईंदड़ उस्ताद सख़्तु ॾुखियाऊं ॾिसी रहिया आहिनि। हिन वधीक चयो त असांखे यकीन आहे त हिन स्कूल में असांजा मुस्तक़बिल जा महिमार इल्म जी रोशनी सां जहालत जी उंदाही खे ख़तमु करे कंहिं वॾी मंज़िल ते पहुची पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन कंदा। स्कूल जे मैनेजर नईमुल्ला कुरेजो, HM क़ुर्बान अली जुणेजो ऐं ॿियनि उस्तादनि तारिक अली सारियो, शकील अहमद जुणेजो, मिस सुमेरा मोरियो, ग़ुलाम क़ादिर कुंबर ऐं अली मुराद ख़ासकेली ॿुधायो त असांजे स्कूल में 7 दर्जे ताईं क्लास हली रहिया आहिनि ऐं 350 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि, जेके इलाइक़े जे हवाले सां मयारी तालीम हासिल करे रहिया आहिनि। वालदेन खे घुरिजे त पंहिंजे गुलाब जे गुलनि खे गैर हाज़िरी ते कंट्रोल कनि ऐं गॾु उन्हनि खे तालीम ॾियारण सां असां सां ताउन कनि ऐं यकीनी बणाइनि त स्कूल जे HM जो चवणो त असां में उस्तादनि जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिं करे असांजा केतिरा ई भेरा पंहिंजे आला ऑफिसरनि खां वधीक उस्ताद मुक़ररु करण जी घुर कई आहे, पर अञा ताईं को बि वधीक उस्ताद मुक़ररु नथो कयो वञे। स्कूल जे उस्तादनि तोड़े स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जी वालदेन तालीम खाते जे वज़ीर सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त एलिमेंट्री स्कूल वॾी वहणी में उस्तादनि जी खोट खे ख़तमु करे उस्ताद मुक़ररु करे बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।